अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार माया गज़ाला अबड़ो सब खां पहिरियां हिक नज़र हेडलाइंस ते। पाकिस्तान T20 सीरीज में बांग्लादेश के वाइट वॉश करे छड़ियो। कौमी टीम आखिरी T20 मैच में बंगाल टाइगर्स के दिलचस्प मुकाबले खां पोइ 5 विकेटुनि तां हाराए छड़ियो। पाकिस्तान 125 रन्सुनि जो टारगेट आखिरी बाल ते हासिल कयो। हैदर अली 45 रन्सूं ठाहे नुमायां स्कोरर रहियो। मोहम्मद वसीम ऐं उस्मान कादिर ॿ विकेटूं हासिल कयूं। शाहनवाज़ ॾाहाणी ऐं हारिस रऊफ़ हिक रांदीगर आउट कयो। सीरीज में कामयाबी खां पोइ क़ौमी टीम ICC रैंकिंग में ॿिए नंबर ते अची वई। नौजवान फास्ट बॉलर शाहनवाज़ ॾाहाणी जी इंटरनेशनल मैचेस में शानदार शुरुआत। शाहनवाज़ ॾाहाणी पहिरें ई ओवर में विकेट हासिल करे वरिती। नजमुल हुसैन खे क्लीन बोल्ड कयो। शाहनवाज़ ॾाहाणी क़ौमी टीम जो हिस्सो बणजण ते इंतिहाई ख़ुशीअ जो इज़हार कंदे चयो आहे त हू पाकिस्तान लाइ खेॾण ते इंतिहाई ख़ुशि ऐं पुरजोश आहे। ही सभु संदसि अमर जी दुआउनि जो नतीजो आहे। सिंध असेंबली जे इजलास दौरान मुखालिफ धुर जो एहतजाज। अपोजिशन मेंबरनि एजेंडा जूं कॉपियूं फाड़े छॾियूं। ठहराव पेश करण जी इजाज़त न मिलण ते मुखालिफ धुर मेंबरनि स्पीकर जी डाइस जो घेराव करे वरितो। हीर सोहू ऐं नुसरत सेहर अब्बासी विच में मुंहमारी। विच में ॻाल्हाइण ते नुसरत सेहर अब्बासी जा सादिया जावेद खे दाबा। PPA जी औरत MPS जो बि गोड़। अॻूणे चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जस्टिस रिटायर्ड साकिब निसार सां मंसूब हिक मुबैना ऑडियो टेप साम्हूं अची वई। सोशल मीडिया ते वायरल थियल ऑडियो टेप में साकिब निसार चई रहियो आहे त इमरान खान जी जॻह ठाहिण लाइ नवाज़ शरीफ खे सज़ा ॾियणी पवंदी। मरियम नवाज़ खे बि सज़ा ॾियणी पवंदी, जेतोणीकि उन ख़िलाफ़ को केस नाहे। अॻूणे चीफ जस्टिस साकिब निसार पाण सां मंसूब मुबैना ऑडियो टेप जी तरदीद करे छॾी। संदसि चवणु आहे त ऑडियो में हुन जो आवाज़ नाहे, ऑडियो जाली आहे। सोचे रहियो आहियां त कहिड़ो कानूनी रस्तो अख़्तियार कयो वञे। अॻूणे चीफ जस्टिस साकिब निसार जी नवाज़ शरीफ मरियम नवाज़ बाबति मुबैना ऑडियो क्लिप ते मुस्लिम लीग नून जे सदर शहबाज शरीफ जो रद्द अमल साम्हूं अची वियो। संदसि चवणु आहे त साकिब निसार जी ऑडियो टेप मां ज़ाहिर थिए थो त कीअं हिक वॾी स्कीम ज़रिए नवाज़ शरीफ ऐं मरियम नवाज़ खे टारगेट करे सियासी अमल खां परे रखियो वियो। ग़लति शयुनि खे दुरुस्त करण जो वक़्तु अची वियो। क़ौम इंसाफ़ जे निज़ाम ॾांहुं ॾिसी रही आहे। सुध समा वारे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी मरियम नवाज़ खे सिसेलियन माफ़िया करार ॾेई छॾियो। संदसि चवणु आहे त हिक पासे 16 इल्तवा जी दरख़्वास्त ॾियण ऐं ॿिए पासे अदालतुनि ऐं फ़ौज ख़िलाफ़ मुनज़िम प्रोपेगेंडा जारी रखणु। ही माण्हू सिसेलियन माफ़िया न आहिनि त ॿियो छा आहिनि। लेफ्टिनेंट जनरल फैज़ हमीद पेशावर कोर्ट जे कमांड संभाले वरिती। ISPR मूजिब कमांड तब्दीलीअ जी तक़रीब कोर हेडक्वार्टर पेशावर में थी। लेफ्टिनेंट जनरल नौमान महमूद कमांड नई कोर कमांडर पेशावर लेफ्टिनेंट जनरल फैज़ हमीद हवाले कई। वफ़ाक़ी वज़ीरनि कूड़े ग़लत बयानी खे पंहिंजी आदत बणाए छॾियो आहे। मुल्क में गैस बहरान नाहे, पर असुल में हुकूमती वज़ीरनि जी नाअहलीअ जो बहरान आहे। 28% जी गैस पूरी नथा करे सघो। जेकॾहिं वधीक हुजे हा त छा थिए हा? जेकॾहिं सियारे में घुर्ज वधी वई आहे त पोइ गर्मियुनि में लोड शेडिंग छो थी थिए? तवानाई वारे सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख जो वफ़ाक़ी वज़ीर हमाद अज़हर जे बयान ते रद्द अमल। इलेक्शन ट्रिब्यूनल सखर में सूबाई सलाहकार एजाज़ जखरानी जी दाख़िल दरख़्वास्त ते ॿुधणी। इलेक्शन ट्रिब्यूनल वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद मियां सूमरो ख़िलाफ़ दाख़िल पिटीशन ते 30 ॾींहंनि अंदरि वोटनि जी ॿीहर ॻणप जो हुकुम ॾेई छॾियो।